मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ालल्लाहु तआला कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमअ नफ़रुम मिनल जिन्नि फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा यहदी इला रुश्दि फ़आमन्ना बिहि वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात मथां शहनशाह आहे ऐं पूरी काइनात मथां उन अल्लाह ताला जो कंट्रोल आहे। दुनिया में अल्लाह ताला हिकु वॾे इम्तिहान में असांखे मोकिलियो आहे ऐं दुनिया में जेको अल्लाह ताला असांखे मोकिलियो आहे इंतहाई क़ीमती वक़्तु ॾेई अल्लाह ताला असांखे मोकिलियो आहे। दुनिया में असांजो अचणु फज़ूल न आहे, बेकार न आहे, बल्कि इंतहाई क़ीमती असांजा मिंट, असांजा घंटा ऐं असांजा महीना ऐं असांजा ॾींहं गुज़री रहिया आहिनि। यकीन तौर ते उहो बंदो हिन दुनिया जे अंदरि कामयाबु थी वियो ऐं पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची वियो जंहिं क़ुरान हकीम खे मज़बूत पकतो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत खे मज़बूत पकतो ऐं आख़िरत मथां उनजो ईमान थियो। यकीन तौर ते उहो दुनिया जे अंदरि फलाहियत ते पहुची वियो ऐं दुनिया जो फलाहियत वारो मज़हब बि जेको आहे उहो इस्लाम आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात आहे ऐं अल्लाह ताला जो क़ुरान आहे। पोइ जेतिरो असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत खे, क़ुरान हकीम खे, क़ुरान हकीम जे अहकाम खे मज़बूत पकड़े करे हलंदासीं, उन में दुनिया जे कंहिं बि इंसान जो कोई बि एतिरो फ़ाइदो न आहे, उन में यकीन तौर ते असांजो पंहिंजो ई फ़ाइदो आहे। क़ुरान हकीम जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। क़ुरान हकीम उहा किताब आहे जेकी अल्लाह ताला इंसान जे रहनुमाई जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल अता फ़रमाई। उन जे अंदरि अल्लाह ताला पोइनि क़ौमुनि जे वाक़िअनि खे अल्लाह ताला बयानु कयो, पोइनि क़ौमुनि जे मथां जेको अज़ाब हुयो उनखे अल्लाह ताला बयानु कयो, पोइनि क़ौमुनि में जेकी ताक़तवर क़ौमियूं हुयूं उन्हनि खे अल्लाह ताला बयानु कयो। उन सां गॾोगॾु अल्लाह ताला हिकु मेन अक़ीदे खे बयानु कयो ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला शिरक खां बेज़ारी जो क़ुरान में साफ़ तौर ते हुकुम ॾिनो। यादि रहणु खपे त दुनिया जे अंदरि क़याम जेको थियो आहे पैगम्बरनि जो 1,24,000 पैगम्बर ऐं हर हिकु पैगम्बर जो जेको पहिरियों जुमिलो हुयो उहो अल्लाह ताला जी वहदानियत ते डिपेंड हुयो। सभ खां पहिरियां हर पैगम्बर इहो इरशाद फ़रमाए त ला इलाहा इल्लल्लाह, हे पैगम्बर जी तालीम आहे त सभ खां पहिरियां पैगम्बर अची करे दुनिया जे अंदरि पंहिंजो तारुफ़ न कराईंदो, सभ खां पैगम्बर पहिरियां अची करे अल्लाह ताला जो तारुफ़ कराईंदो आहे
त दुनिया जे अंदरि तव्हांजो यकीन आहे त हे वण जेको आहे असांजी मुश्किल कुशई कंदा, हे पहाड़ असांजी मुश्किल कुशई कंदा, या हे सिज जेको असांजी मुश्किल कुशई कंदो, या सितारा असांजी मुश्किल कुशई कंदा, या हिन प्लेनेट अर्थ ते जेको कुझु नज़र अचे थो ऐं इंसान जो यकीन आहे उन जे मथां ईमान रखे करे वेठा आहिनि त हे नफ़ो बि ॾींदो आहे, हे नुक़सान बि ॾींदो आहे, हे औलाद बि ॾींदो आहे, औलाद खसींदो बि आहे, पाणी जे निज़ाम खे हे फिलाणो बुत हलाईंदो आहे ऐं मुंहिंजी आमदनी फिलाणो जेको आहे बुत वधाईंदो आहे। इन तमामु शयुनि खे अची करे पैगम्बर रद्द कंदो आहे, तमामु इन शयुनि खे पैगम्बर अची करे रद्द कंदो आहे ऐं इहो कौल फरमाईंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह। त इन काइनात जे अंदरि कोई बि इलाह न आहे, इलाह जेकॾहिं आहे त अकेलो अल्लाह आहे। ऐं पोइ अची करे पैगम्बर जेको आहे पंहिंजो तारुफ़ कराईंदो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह, मूसा कलीमुल्लाह, ईसा रूहुल्लाह, आदम सफ़ीउल्लाह, नूह नजीउल्लाह। इन खां बाद में पैगम्बर बाद में पंहिंजो तारुफ़ कराईंदो आहे। ऐं दुनिया जे अंदरि कोई बि अहिड़ो पैगम्बर न आहे जंहिं शिरक खां रोकियो न हुजे, जंहिं गुमराही खां इंसान खे रोकियो न हुजे। पैगम्बर क़ौम जो वॾो थी ईंदो आहे, पैगम्बर इंसान जो सरबराह थी करे ईंदो आहे ऐं इंसान जी जेको रहनुमाई कंदो आहे। पोइ ईअं ज़माने जे एतबार सां नूह अलैहिस्सलाम आयो, आदम अलैहिस्सलाम आयो ऐं ईसा अलैहिस्सलाम आयो, मूसा अलैहिस्सलाम, पैगम्बर आया। सभिनी पैगम्बरनि जो टेम जेको आहे पूरो थी वियो। आख़िरी में अल्लाह ताला हिकु शरीयत खे क़यामत ताईं हलाइणो हुयो, हिकु शरीयत खे क़यामत ताईं अल्लाह ताला खे जोड़णो हुयो। आख़िरी में अल्लाह ताला खे हिकु पैगम्बर मोकिलिणो हुयो जंहिंजो अल्लाह ताला अॼु खां 1400 साल पहिरियां ज़हूर करे छॾियो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां। उन जे मथां अल्लाह ताला हिकु किताब नाज़िल कयो। उन किताब जी ख़ुसूसियत पंहिंजी आहे। उन किताब जी ख़ुसूसियत जेकी आहे पंहिंजी आहे। शिफ़ा जे एतबार सां पढ़ो बंदे खे शिफ़ा मिली वेंदी। रिज़िक में तंगी आहे उन एतबार सां पढ़ो त रिज़िक जे अंदरि कुशादगी थी वेंदी। रस्तो भुलिजी विया हो उन एतबार सां उन किताब खे पढ़ो त तव्हांखे रस्तो मिली वेंदो। जेकॾहिं जन्नत जा रस्ता तरक़ी करणा आहिनि, जन्नत जो रस्तो सिधो वठिणो आहे, उन किताब खे थामियो, मज़बूत पकड़े करे हलो ऐं इंशाअल्लाह तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। अॼु खां तक़रीबन 1450 साल पहिरियां नबी जे मथां जॾहिं किताब नाज़िल थी, क़ुरान हकीम हिन सरज़मीन ते आई, आसमानी जेको निज़ाम हुयो जिते शयातीन वञी करे ऐं कुझु आसमानी ख़बरूं खणी करे हिन सरज़मीन ते मुख़्तलिफ़ जादूगरनि खे ॿुधाईंदा हुआ ऐं उहे जादूगर ईंदड़ वारी ॻाल्हि पहिरियों पेशन गोई तौर ते ॿुधाइनि पिया त सुभाणे हिते बरसाति पवंदी, ॿिए ॾाढे फ़लाणी जॻह ते फ़लाणो मरहलो थींदो। त शयातीन जिन्नात जेके आहिनि आसमान जी तरफ़ वञी करे इन ख़बरुनि खे नक़ुल करे हेठि अची करे ॿुधाईंदा हुआ। पोइ जॾहिं अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन सरज़मीन ते मोकिलियो, हिन अल्लाह ताला प्लेनेट अर्थ ते मोकिलियो, हिन ज़मीन ते मोकिलियो, त अल्लाह ताला उन निज़ाम खे ख़तमु करे छॾियो। बल्कि कंहिं बि जिन्नात खे, कंहिं बि जिन खे इहा हिमत न थी। तो हाणे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां वठी करे ऐं जेसिताईं क़यामत जी सुबुह थी अचे तेसिताईं कंहिं बि जिन खे हिमत न थींदी त उहो वञे आसमान ते ऐं उतां ख़बर नक़ुल करे ज़मीन ते मोटी अचे ऐं ॿियनि इंसाननि खे ॿुधाए, जेके इंसान खे गुमराह कनि। जिन्नात जो सिस्टम उहो ख़तमु थी वियो। कहिड़े टाइम? जंहिं टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां पहिरीं वही अचणु शुरू थी वई। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, पहिरियों आयतूं नाज़िल थियूं आहिनि, पहिरियों आयतूं नबी जे मथां नाज़िल थियूं आहिनि ऐं इहो आसमानी सिस्टम जेको जिन्नात वारो आहे, ख़बर खे नक़ुल करण वारो, उहो बंदि थो थी वञे। जिन्नात पूरी सरज़मीन ते चकर था लॻाइनि, जिन्नात पूरी सरज़मीन ते चकर था लॻाइनि त नेठि दुनिया जे अंदरि तब्दीली तकड़ में कीअं अची वई आहे। पोइ जिन्नात जा तमामु जेको आहे टोला पूरी सरज़मीन ते निकिरनि था ऐं सफ़र कनि था मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। त
यकीन तौर ते ज़मीन ते कंहिं न कंहिं क़िस्म जी कोई तब्दीली आई आहे, जंहिंजे करे आसमानी निज़ाम जेको आहे अॻिते पोइ थी वियो आहे। पोइ जिन्हनि जो ईअं मख़सूस टोलो निकितो, जिन्हनि जो मख़सूस टोलो निकिरंदो वियो। हिकिड़ो जिन्हनि जो टोलो उन रुख़ कयो मक्का जे तरफ़, मक्का जे तरफ़ जंहिंजो रुख़ कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ जे तरफ़ विया हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ जे तरफ़ विया तबलीग करणु, ऐं उतां जंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मायूस थी करे मोटिया। ताइफ़ वारनि नाउमीद कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ऐं उन्हनि ताइफ़ वारनि बेअदबी बि कई। सख़्तु मिज़ाज जा हुया ताइफ़ वारा। ऐं हाणे बि ॿुधण में ईअं थो अचे त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि ताइफ़ वारा सख़्तु मिज़ाज जा हुया, सख़्तु तबियत जा हुया, जेकी ॻाल्हि हिन टाइम ताईं असां वटि ताईं पहुती आहे। ताइफ़ वारा जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सख़्तु मिज़ाज जा हुया, सख़्तु तबियत जा हुया। ऐं तमामु दोस्तनि ॿुधायो त हिन टाइम बि ताइफ़ जे अंदरि असां रही आया आहियूं, उतां जा माण्हू हिन टाइम बि ईअं ई सख़्तु मिज़ाज जा आहिनि, सख़्तु जेको आहे तबियत जा आहिनि। यानी उन्हनि जी तबियत जे अंदरि कंहिं क़िस्म जा, हालांकि आहिनि मुस्लमान, थिया मुस्लमान आहिनि, नबी जे मथां उन्हनि ईमान आंदो बाद में। पहिरियों 100% इनकार कयूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि ईमान न आणींदासीं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां नाउमीद थी करे जंहिंजो मोटिया। पोइ हिकिड़ी वादी हुई, वादी नख़ला, जेकी मक्का जे क़रीब हुई ऐं ताइफ़ जे विच ते हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो मोटिया, पोइ उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़जर जी नमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी उन वादी जे अंदरि। ऐं तमामु रिवायतुनि में आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फ़जर नमाज़ जे अंदरि अकेला हुया। बसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर जो हिसो पढ़ियो, सूरत फ़ातिह खां बाद में क़ुर पढ़ियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नाज़िल थियो। हाणे जीअं जो उहो क़ुर पढ़ियो त पोइ ॻाल्हि जी तरफ़ा चवंदो त जिन्नात जा टोला पूरे इलाइक़नि जे अंदरि निकितल हुया। ॾिसनि पिया त सरज़मीन ते कंहिं क़िस्म जो कोई चेंजिंग आई आहे, कोई तब्दीली आई आहे। पोइ अची करे उन जिन्नात जो हिकिड़ो मख़सूस जेको आहे टोलो आहे, उहो अची करे इन आवाज़ खे ॿुधी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां बीह रहिया। यकीन तौर ते अलाह ताला हिकिड़ी किताब नबी जे मथां नाज़िल कई हुजे ऐं उन किताब खे नबी पाण पढ़नि, उन जे अंदरि वॾो तासुरु थींदो। हिन टाइम 1400 साल खां बाद में असां वटि बहितरीनु कारी साहिब आहिनि। उहे जेकॾहिं नमाज़ पढ़ाईंदा आहिनि मुसले ते बीह करे, त उनजे अल्फाज़नि जे अंदरि वॾी कशिश हूंदी आहे। असां चवंदा आहियूं त इहा रकायत खे जेकॾहिं अधु घंटो छिके त बि कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे। यकीन तौर ते नबी जे मथां क़ुर नाज़िल थियो आहे ऐं नबी क़ुर पाण पढ़नि त उनजे अंदरि ओरिजिनल आहे। भले साहबा जे अंदरि ॾिसो, साहबा ज़बरदस्त कारी हुया, ईअं न आहे त कोई साहबा कारी न हुया। साहबा एतिरो बहितरीनु क़ुर पढ़ंदा, साहबा जहिड़ी किरायत शायदि कंहिं वटि बि न हुई। पर नबी जी किरायत जे मुताबिक़ यार न थी सघंदो। साहबा केॾी बि किरायत करे, पर नबी जी जेकी किरायत आहे उनजे मुताबिक़ न पहुची सघंदा। पोइ जिन्हनि जो मख़सूस टोलो आहे त उन्हनि ॿुधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां बीह करे उन्हनि क़ुर ॿुधो। जॾहिं क़ुर ॿुधूं त उहे हिक ई जॻह ते बीह रहिया, उन जॻह खां उहे हटिया न। ऐं उते ई उन्हनि जिन्नात जेको आहे ईमान आंदो। ईमान आणण खां बाद में उन जिन्ननि बहितरीनु जुमिला जेको आहे इस्तेमालु कया। उनखे अलाह ताला क़ुर हकीम जे अंदरि नोट अदा फ़रमायो। अलाह ताला फ़रमायो कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफ़रुम मिनल जिन्न फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा यहदी इला रुश्द फ़आमन्ना बिह वलन नुशरिक बिरब्बिना अहदा। जिन्हनि चयो त हिकु असां कलाम ॿुधोसीं, जेको कलाम असांखे अजीब हैरत में उन कलाम असांखे विझी छॾियो आहे। असांखे उन कलाम हैरत में विझी छॾियो आहे। अहिड़ो कलाम सरज़मीन ते किथे बि असां न ॿुधो आहे। इहा ॻाल्हि हिते स्टॉप। पोइ फौरी थो चऊं फ़आमन्ना बि, असां इन नबी जे मथां, इन कलाम जे मथां ऐं उन अलाह जे मथां असां ईमान आणे छॾियोसीं। असां मुस्लमान थी वियासीं। ऐं पोइ ॿिया जुमिला फ़रमायो यहदी इला रुश्दे, हे जिन्हनि जो कलाम थो हले, जिन्हनि जो त इहो जेको कलाम आहे इहो हिदायत जी तरफ़ छिके थो माण्हुनि खे, इहो फलाहियत जे तरफ़ जेको आहे छॾे थो। अलाह ताला खे इहे जुमिला इंतिहाई बहितर पसंदि अची विया। ऐं पोइ जिन्हनि इहा बि ॻाल्हि कई फ़आमन्ना बिह, असां ईमान आणे छॾियोसीं,
वलन नुशरिक बि रब्बिना अहदा, कॾहिं बि असां शिरक न कंदासीं। हाणे यकीन तौर ते जेको मज़हब इस्लाम आहे त उहो इस्लाम सिर्फ़ु इंसान जे लाइ न आहे, उन सां गॾोगॾु जिन्नात लाइ बि आहे, दुनिया जे तमामु इंसाननि जे लाइ आहे इस्लाम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं ख़ासि रोल हिकिड़े जा न आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु मुस्लमाननि जा न आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु मुस्लमाननि जा न आहिनि, बल्कि दुनिया जे जेके बि इंसान आहिनि, चाहे गैर मुस्लिम छो न हुजनि, पैगम्बर थी विया आहिनि, सभिनी जा पैगम्बर आहिनि, रसूल थी विया आहिनि, सभिनी जा रसूल आहिनि। अहिड़ी तरह जीअं शरीयत इंसान जे मथां लागू थींदी आहे, सेम जिन्नात जे मथां ईअं लागू थींदी आहे। जीअं असां नमाज़ था पढ़ूं, जेकॾहिं जिन्नात आहे ऐं उहे जिन्नात मुस्लमान आहिनि, उहे बि सेम ईअं नमाज़ पढ़ंदा आहिनि। छो त हदीस जे काफ़ी डिटेल में इहा ॻाल्हि आई ऐं क़ुरान हकीम जी रूह खां इहो ई मालूम थियो त अल्लाह ताला जन्नत में जेको दाख़िल कंदो न, उहो सिर्फ़ु ॿिनि टोलनि खे कंदो, ॿ मख़लूक़ात खे कंदो। उन में इंसान जो ज़िक्र आहे ऐं उन में ज़िक्र कंहिंजो आहे, जिन्नात जो ज़िक्र आहे। बाक़ी इन खां अलावा जेकी बि मख़लूक़ात हेठि नज़र थी अचे, पोइ अल्लाह ताला उनखे जेकॾहिं रखणु चाहे त अल्लाह ताला उनखे रखंदो। जीअं काफ़ी रिवायतुनि में आयो त कुझु जानवर जेके दुनिया जे अंदरि तव्हांखे नज़र था अचनि, कुझु अहिड़ा पखी जेके दुनिया जे अंदरि नज़र था अचनि, कुझु अहिड़ा जानवर जेके दुनिया जे अंदरि नज़र था अचनि, अल्लाह ताला इनखे जन्नत में रखंदो। बाक़ी हाणे इन्हनि ॿिन्हिनि जो हिसाबु किताबु कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। हिसाबु किताब जे लाइ अल्लाह ताला सिर्फ़ु ॿ मख़लूक़ात खे जोड़ियो आहे, हिकु इंसान ऐं ॿियो जिन्नात। इन जे करे अल्लाह ताला इन्हनि खे अकुलु ॾिनो आहे। हाणे अल्लाह ताला तव्हां हिते मजमूओ ठाहियो, अल्लाह ताला तव्हांखे अकुलु ऐं सम्झ ॾिनी आहे। तव्हां पंहिंजो नफ़ो बि जेको सोचींदा आहियो, तव्हां पंहिंजो नुक़सानु बि सोचींदा आहियो। तव्हां मां को अहिड़ो बंदो हूंदो, तव्हां मां को अहिड़ो बंदो हूंदो जंहिंखे मां 100 रुपयो ॾियां, उनखां मां 1000 रुपयो खोसियां। नंढे ॿार जंहिंजी 7 साल उमिरि आहे, उनखे बि इहा ख़बर पवंदी आहे। जंहिंजी 8 साल उमिरि आहे, उनखे बि इहा ख़बर पवंदी आहे। तव्हां त अल्हम्दुलिल्लाह वॾी उमिरि जा आहियो। 100 रुपयो ॾेई करे कोई बि मुस्लमान 1000 रुपयो न ॾींदो, कोई बि इंसान न ॾींदो। त सेम असांजो नफ़ो जेको आहे उहो दीन इस्लाम जे अंदरि आहे, क़ुरान जे अंदरि जेको असांजो नफ़ो आहे। ऐं असांजी फलाही तौरु जेको मज़हब आहे उहो इस्लामी आहे। त असां क़ुरान हकीम खे जेको मज़बूती था पकड़ियूं। ॿिए नंबर ते अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको बंदो मुतक़ी थींदो, जेको बंदो मुतक़ी थींदो, अल्लाह ताला उन जे लाइ रस्ता कढंदो, अल्लाह ताला उन जे लाइ तंगी का रस्ता कढंदो। दुनिया में कॾहिं कॾहिं मामलात ऐं कम जेके आहिनि उहे इंसान जे लाइ मुश्किल थी वेंदा आहिनि, जंहिंजे लाइ इंसान जेको मायूस थी वेंदो आहे। यादि रहणु खपे त दुनिया जी परेशानी ते मायूस न आहे थियणो। काफ़ी असांजा दोस्त इंतिहाई मां परेशान आहियां, परेशानी मां खां छॾे ई नथी। हिकिड़े ॾींहुं परेशानी आहे, वरी ॿिए ॾींहुं ख़ुशी, वरी 3 ॾींहुं परेशानी। हे सभु मरला ईंदा, हे सभु मरला ईंदा। पर अल्लाह खे पसंदि केरु आहे? अल्लाह खे पसंदि जेको आहे मुतक़ी आहे। तव्हां मुतक़ी थियो, ऐं मुतक़ी चइबो छा की आहे? मुतक़ी चइबो छा की आहे? तक़वा वारे बंदे खे, जेको बंदो इहा ॻाल्हि करे त मुंहिंजे हिन जिस्म ते हुकुम जेको आहे अल्लाह जो हलंदो। अल्लाह जंहिं शइ जो हुकुम करे थो, मां अखियूं बूटे करे उनखे क़बूल थो कयां। ऐं अल्लाह जी ज़ात सां मां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे शरीक न कंदुमि। अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम कयो, मां फौरी तौरु नमाज़ पढ़ंदो। अल्लाह ताला बदनज़री खां रोकियो, मां रुकी थो पवां। अल्लाह ताला हज जो हुकुम कयो, मां वटि माल आहे, मां हज कयां थो। हे बंदो मुतक़ी आहे, ऐं मुतक़ी बंदे लाइ अल्लाह ताला दुनिया जे अंदरि रस्ता जेको आम करे छॾींदो आहे। मुतक़ी थियो ऐं अल्लाह ताला ॾाढो तौबा इस्तग़फ़ार कयो, अल्लाह ताला दुनिया जा तमामु मामला तव्हांजे लाइ खोले छॾींदो, आसान करे छॾींदो। अहिड़ी तरह जेके बंदा अल्लाह खां जीअं ख़ौफ़ कयो, अल्लाह खां डिॼा, अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया जे मथां ग़ालिब रखियो। अल्लाह ताला उनखे दुनिया जे अंदरि यकीन तौर ते इज़त ऐं बुलंदी ॾिनी। असहाबे कहफ़ वारा चंद जेको आहे नौजवान हुया, जंहिंजी तादाद क़ुरान हकीम में अल्लाह ताला 3 बयानु कई, 5 बयानु कई, 7 अल्लाह ताला बयानु कई। जेकॾहिं 3 आहिनि, बाज़ माण्हू चवनि था त असहाबे कहफ़ वारा 3 हुया, त चोथों हुननि सां गॾु कुतो हुयो।
ऐं बाज़ माण्हू चवंदा असाबे कहफ़ वारा 5 हुया त 6 उन्हनि सां गॾु कुतो आहे, ऐं बाज़ माण्हू चवंदा असाबे कहफ़ वारा 7 हुया त 8 उन्हनि सां गॾु कुतो आहे। पोइ अलाह ताला फ़रमायो अलाह ई ॼाणे थो त असाबे कहफ़ वारा केतिरा हुया। बल्कि उन्हनि छा कयो, उन्हनि जे दिलि जे अंदरि अलाह जो ख़ौफ़ अची वियो। जॾहिं अलाह जो ख़ौफ़ अची वेंदो आहे, जॾहिं अलाह जो ख़ौफ़ अची वेंदो आहे, दुनिया जा तमामु कमु करणु आसान थी वेंदा आहिनि। पोइ ऐं जंहिं ॾींहुं बंदे जे दिलि खां अलाह ताला जो ख़ौफ़ निकिरंदो आहे, वॾे खां वॾो गुनाह करण में कंहिं क़िस्म जो कोई बि शर्म महसूसु न थींदो आहे। हिकु अलाह जो ख़ौफ़ आहे, हिकु अलाह जो ख़ौफ़ आहे जेको बंदे खां इबादत कराईंदो आहे। हिकु अलाह जो ख़ौफ़ आहे जेको बंदे खे मैदान जिहाद में लाहींदो आहे। हिकु अलाह जो ख़ौफ़ आहे जेको बंदे खां माल मां दिलि न कढंदी आहे, ज़कात ॾियाराईंदो आहे। ऐं हिकु अलाह जो ख़ौफ़ आहे जेको फजर नमाज़ में उथारींदो आहे। अलाह जो ख़ौफ़ निकिरी थो वञे, अलाह जो ख़ौफ़ जेकॾहिं दिलि मां निकिरी थो वञे त पोइ इंसान में ऐं जानवर में कंहिं क़िस्म में कोई बि फ़र्क़ु न आहे। हक़ीक़त जेकॾहिं निकिरी थी वञे त इंसान ऐं जानवर में कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे। अलाह ताला फ़ज़ीलत ॾिनी आहे इंसान खे, अलाह ताला इंसान खे मक़ाम ॾिनो आहे। हाणे इंसान पंहिंजे मक़ाम खे जेकॾहिं नथो सुञाणे, मक़ाम खे नथो सुञाणे, अलाह ताला हक़ीर मख़लूक़ात खां बि वधीक हिनखे दुनिया अंदरि ज़लील करे छॾींदो। हिकु ख़ौफ़ आहे जेको बंदे खे वॾी बुलंदी ते पहुचाईंदो आहे। असाबे कहफ़ वारा नौजवान हुया, दकियानूस जो ज़मानो हुयो, ऐं उन जे अंदरि रुगो कुफ़र ऐं शिरक इंतिहा दर्जे ते पहुतल हुयो। चंद नौजवान हुया, उन्हनि इहा ई फ़िक्र कई त असां जेको आहे अकेले अलाह ताला जी इबादत कंदासीं, ऐं हे जेको कुझु नज़र थो अचे हे सभु कुझु धोखो ऐं फ़रेब आहे, शिरक आहे। हिन शयुनि में असां कॾहिं बि न ईंदासीं। ऐं उहे नौजवान निकिता, इलाइक़े खां बाइकाट करे निकिता, इलाइक़े खां बिग़ैर पुछा खां निकिता। ऐं बादशाह उन ज़माने में ज़ालिम हुयो, दकियानूस, वॾी पावरफुल उन्हनि जी हुकूमत हुई। उहे निकिता, राति जे कंहिं पहर में निकिता, ऐं सुबुह जीअं जो सादिक थियणु शुरू थियो ऐं रोशनी थियणु शुरू थी वई, हिकिड़ी गार जे अंदरि घिरी विया। अलाह छा कयो, जेको बंदो अलाह जे लाइ दुनिया जे कंहिं बि मरहले में निकिरंदो आहे, यार अलाह नाहे छॾींदो, अलाह नाहे छॾींदो। अलाह जे लाइ निकिता ऐं सुबुह सादिक थियण जे जीअं जो क़रीब थी ऐं रोशनी अचणु शुरू थी वई, हिकिड़ी गार जे अंदरि घिरी विया। रिवायत में अचे थो उन सां गॾु कुतो बि घिरी वियो उन गार जे अंदरि। हिननि चयो त हाणे सुबुह जो टाइम आहे, हाणे सुबुह थी आहे, हाणे जेकॾहिं अगरि ॿाहिरि निकिरंदासीं त मथां इलाइक़े वारा माण्हू ॾिसनि, कुझु टाइम आराम कयूं था, शाम जो टाइम निकिरी करे अॻिते जेको सफ़र कंदासीं। अलाह छा कयो, अलाह ताला 309 साल इन नौजवाननि खे ख़ामोशी ॾियाराए छॾी ऐं निंड ॾियाराए छॾी। अलाह जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। दुनिया जे टाइम खे जेकॾहिं अलाह ताला साइलेंट करे छॾे, स्टॉप करे छॾे, त अलाह लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। जीअं अलाह ताला पोइ ते उज़ैर अलैहिस्सलाम लाइ करे छॾियो। उज़ैर अलैहिस्सलाम पैगम्बर 100 साल जी निंड, कंहिं रिवायत में 100 साल जी निंड या कंहिं रिवायत में 100 साल जो मौत। दुनिया पूरी हेॾे हले थी ऐं उज़ैर अलैहिस्सलाम जे जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु नथो पए, न पोड़ो पियो पए थो, न गर्मी पए थो, न सर्दी पए थो। अलाह करणु त अचे त केरु दुनिया जो इंसान छा थो करे सघे। असाबे कहफ़ वारा 309 साल अलाह ताला उनखे ख़ामोशी ॾेई छॾी, निंड ॾेई छॾी। शाम जे पर में उथिया नौजवान ऐं ॾिठूं त शाम जो कुझु हिसो आहे, यकीन तौर ते इंसान उनखे बुख बि लॻंदी आहे, ऐं पंहिंजे हिकिड़े साथी खे चवंदो वञी करे ॿाहिरां कुझु खाधे जो सामान वठी अचो जंहिंखे असां इस्तेमालु करे खाऊं। साथी हिकिड़ो ॿाहिरि निकितो, ॿाहिरि जीअं निकितो त ॾिठईं त यार राति जे मरहले में आयासीं त दुनिया चेंज हुई, हाणे त दुनिया सफ़ा काफ़ी हिसो अॻिते निकितल आहे। पोइ हुन सोचियो त शायदि राति जी अंधेरी जे करे नज़र न आयो आहे, हिन टाइम रोशनी पई आहे, ज़्यादा शहर थो नज़र अचे। ऐं वियो हेठि खाधे जो कुझु सामान वठणु, ऐं जीअं जो दुकान ते पहुतो, जेकी ॻाल्हि रिवायत में अचे थी, ऐं उहो खाधे जो सामान वठी करे ऐं पैसा जीअं जो ॾियणु लॻो। पैसा जीअं जो दुकानदार खे ॾियईं, दुकानदार हैरान थी वियो त हे उहो सिको आहे जेको अॼु खां 300 साल पुराणो आहे। हे उहो सिको आहे जेको अॼु खां 300 साल पुराणो आहे। ऐं अची करे हुनखे चवंदे हे सिको मथां हिन जेको ख़ज़ानो पोयों हथु अची वियो आहे, पुछा की सिको तूं कढां हूंदो आहे। हुनजो सिको मुंहिंजो पंहिंजो आहे, नवां मुंहिंजा पैसा। चए नवां पैसा बिल्कुलु न आहिनि,
इते राज़ फाश थी तो वाक़ई इन्हनि जे मथां जेकी अलाह ताला निंड ॾियाराई, अलाह ताला हिन खे जेको सुकून ॾिनो, उहो अलाह ताला 309 साल ॾिनो हिननि खे। तमामु इलाइक़े वारा जमा थी विया। उन्हनि चयो त हिन बंदे खे को पुराणो ख़ज़ानो हथ अची वियो आहे, पुराणी का रक़म हिन खे हथ अची वई आहे, जंहिंजे करे हिन वटि एतिरो सारो माल आहे। ऐं पुराणे ज़माने जो पैसो आहे, दकिया नूज़ वारो पैसो आहे, उनजो मोर लॻल आहे ऐं उनजो जेको ठपो लॻल आहे। त इंतिहा हैरान थियो, तमामु वॾो मजमो अची वियो। उनजो तुंहिंजा साथी असुली साथी किथे आहिनि, किथां तोखे पैसो हथायो आहे? त तमामु मजमो ज़्यादा थी वियो। ऐं ॻाल्हि इहा लिस्ट जे अंदरि हुकूमत जे अंदरि ॻाल्हि वई, ऐं हुकूमत जे अंदरि इहो दकिया नूस ज़ालिम बादशाह हुयो। हर हिकु हुकूमत जे अंदरि ॾिनई त असांजा नौजवान भॻल आहिनि, असांजे इलाइक़े खां जंहिं बि हुकूमत खे नज़र अचनि उहा उनखे गिरफ़्तार करे। 300 साल ताईं इहो जेको तहरीर हलंदी रही। ऐं उन इलाइक़े वारनि हुकूमत में जॾहिं इहा ख़बर पहुती, ऐं नौजवान जे पोयां जीअं जो पिया त इहो नौजवान गार जे अंदरि हलियो वियो। ऐं जीअं जो गार जे अंदरि हलिया वियो, इन सां गॾु कुतो बि हलियो वियो। ऐं पोइ हिते क़ौम में कंहिंखे बि हिमत न थी जो गार जे अंदरि वञी। अलाह ताला पंहिंजे अमूर सां दुबारा उन्हनि खे सुम्हारे छॾियो। हे केरु आहे? अलाह आहे। अलाह ताला जेकॾहिं मामलात खे बणाइण ते अचे न, दुनिया जो तमामु इंसान तव्हांजे मुखालिफ़ थी वञनि, तव्हांजे मामलात खे बिगाड़े नथा छॾनि। पर जेकॾहिं अलाह ताला मामलात खे बिगाड़े, दुनिया जा सभु इंसान तव्हां सां कुल कुले में मिलाए करे बीठा हुजनि, मामलात खे बिगाड़े नथा सघनि। हर हिकु मौक़े ते अलाह ताला जी तरफ़ बंदो रुजू थिए। ख़ताकारियूं असां सभु गुनाहगार आहियूं। असांजे गुनाहनि जी माफ़ी बि अलाह रखी आहे। यकीन तौर ते अलाह ताला जी ज़ात हर ऐब खां पाक आहे। असां बार बार तौबा छॾे कंदा आहियूं, इहा ख़बर आहे? असां बार बार तौबा कंदा आहियूं, असां बार बार इस्तग़फ़ार कंदा आहियूं त मुंहिंजी तबियत में गुनाह रखियलु आहे, असांजी तबियत में ख़ता रखियलु आहे, असांजी तबियत में जिन जो ख़ता रखियलु आहे न, पोइ अलाह ताला तौबा जो मौक़ो बि जेको आहे वसी ॾेई छॾियो आहे। ऐं क़ुर हकीम में अलाह ताला ईअं फ़रमायो, इन अल्लाह युहिब्बु तव्वाबीन। अलाह ताला फ़रमायो तौबा करण वारे सां मां मोहबत थो कयां। छो त अलाह ताला खे ख़बर, अलाह ताला मुजीब रहमान खे जीअं जो बनायो, तव्हांखे अलाह ताला जीअं जो बनायो, अलाह ताला ॾिठो त हिन जे मादे जे अंदरि, हिन जे जिस्म जे अंदरि निसियन रखियलु आहे, हिन जे अंदरि ख़ता रखियलु आहे। पोइ अलाह ताला फ़रमायो तौबा कयो न, जेको बि गुनाह थी वञे त तौबा कयो। ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, दुनिया जो कहिड़ो बि गुनाह हुजे। ॾिसो काफ़ी माण्हू मायूस कंदा, यार तुंहिंजे लाइ जनम पूरी पकी आहे, सॼी ज़िंदगी तूं व्याज खाधो आहे न। ॾिसो व्याज बुरो फेल आहे, व्याज बुरो फेल आहे, अलाह ताला उनजी त सज़ा ॾींदो। पर मायूसी जेको आहे न, हो कुफ़ुर आहे। मायूस कॾहिं बि असां न थियूं। जॾहिं अलाह ताला हिकिड़ो ऑप्शन रखे छॾियो आहे त तौबा कयो त मां माफ़ु कंदुमि, त मायूसी जेको आहे कुफ़ुर आहे। मायूसी बिल्कुलु करणु न खपे। क़ुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस ते अलाह जे नबी बयानु कई। अलाह जे नबी फ़रमायो त जेकॾहिं जेको बि बंदो तौबा करे थो ऐं चए थो या अलाह मुंहिंजा गुनाह माफ़ु कर, ऐं मां तौबा करणु चाहियां थो, सची दिलि सां उहो तौबा थो करे ऐं पंहिंजे गुनाह ते पछताव बि अथसि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो इहो ईअं ई ॼण इन गुनाह कयो ई न आहे। हिकिड़े बंदे जे तबियत में हिकिड़ो गुनाह अची वियो, ज़िंदगी में हिकिड़ो गुनाह अची वियो, पोइ उन गुनाह ते शर्मसार आहे, यार गुनाह मां कयो न कीअं आहे, हिन ते त अलाह नाराज़ थींदो। ऐं पोइ तौबा इस्तग़फ़ार बि करे थो ऐं दिलि में शर्मो हया बि अथसि, त अलाह ताला इहो गुनाह माफ़ु करे छॾींदो। अलाह ताला इहा कमी कोताही माफ़ु करे छॾींदो। ऐं यादि रहणु खपे त अलाह खां कोई सुवाल न कंदो, अलाह ताला खां कोई पुछा न कंदो। अलाह ताला जेकॾहिं माफ़ी ॾींदो आहे न, अलाह ताला कंहिं मुर्शिद खां, कंहिं मौलवी खां, कंहिं मुफ़्ती खां, या कंहिं सहाबी खां, या कंहिं पैगम्बर खां, या कंहिं फ़रिश्ते खां अलाह ताला पुछा न आहे कंदो। अलाह ताला पुछा न आहे कंदो त मां फ़लाणे बंदे खे माफ़ु कयां थो, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हे फ़लाणो बंदो आहे, हे माफ़ी थो तलब करे, इन खे मां माफ़ु कयां थो। पैगम्बर खां अलाह ताला पुछा न आहे कंदो, अलाह ताला सहाबी खां न आहे पुछा कंदो, अलाह ताला कंहिं वली ओलिया पीर खां अलाह ताला पुछा न आहे कंदो। अलाह ताला जेकॾहिं कंहिंखे माफ़ु कंदो आहे न, अलाह ताला गफ़ूर रहीम, अलाह ताला ईअं माफ़ु करे छॾींदो आहे। त ज़िंदगी में जेकॾहिं कहिड़ा बि गुनाह थिया आहिनि त यार वञिणो काॾे, अलाह जी तरफ़ वञिणो आहे न। ऐं अलाह खां सवाइ असांजो ॿियो को सहारो बि न आहे दुनिया जे अंदरि। अलाह खां सवाइ ॿियो को सहारो आहे? अलाह खां अलावा ॿी का शख़्सियत आहे जेका तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु करे?
बिल्कुलु न आहे। असांजो हिकिड़ो ई रस्तो आहे जेको असांखे अलाह जी तरफ़ वञिणो आहे, त असां तौबा बि अलाह जी तरफ़ कंदासीं। हिकु साहबियो जंग खां रहिजी वियो, जंग तबूक खां। 3 साहबा हुया जेके जंग तबूक खां रहिजी विया, जंहिंमें काब बिन मालिक ऐं मरार बिन रबी ऐं हलाल बिन उमैया, हे 3 साहबा जंग तबूक खां रहिजी विया। कहिड़े एतबार सां रहिजी विया? कहिड़े एतबार सां रहिजी विया? इन एतबार सां रहिजी विया त अॼु जंग में निकिरूं था, सुभाणे निकिरूं था। जंग तबूक जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान सभ खां पहिरियां करायो, यानी ॿियनि जंगनि में वञिणो पए पियो न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2-3 ॾींहं अॻु में ॿुधाईंदा त जंग में हलूं था। पर जंग तबूक जेकी अहिड़ी जंग हुई जंहिंजी तयारी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि जंगनि खां पहिरियां करणु शुरू कई। पोइ उन में 3 साहबा रहिजी विया, 3 साहबा जंग में रहिजी विया, ऐं उहे साहबा जलील क़दर साहबा हुया। ईअं कोन हुया त उहो माज़ाला कमज़ोर हुया, जलील क़दर साहबी हुया। पोइ जॾहिं जंग तबूक जी तयारी थी ऐं इहो ऐलान थियो त सुभाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग तबूक खां निकिरनि था, ऐं जंहिं तरफ़ वञनि था उहो 500 किलोमीटर जो सफ़र आहे। यानी 500 किलोमीटर जेकॾहिं अगरि असां हिन ज़माने में कंहिं सवारी ते कोच ते वञूं त तबी जेको आहे ज़बरदस्त टाइम थो लॻी वञे, घटि में घटि 7-8 घंटा त लॻी था वञनि आराम सां। पर उहो ज़मानो जेको ऊठनि जो ज़मानो हुयो, घोड़नि जो ज़मानो हुयो। जेको सफ़र हिन टाइम असां 7 घंटनि में तय था कयूं न, उहो उन ज़माने में 15-20 ॾींहंनि में थींदो हुयो। यानी पथर जो ज़मानो हो, को अहिड़ी टेक्निकल या अहिड़ी का सहूलियत वारी शइ न हुई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ई तयारी करणु शुरू कराई त जंग तबूक में सुभाणे असां निकिरूं था। जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभाणे निकिता, तमामु साहबा निकिरंदा विया। त काब बिन मालिक इन सां गॾोगॾु ॿिया हिकिड़ा साहबी, उन्हनि चयो त ठीकु आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भले निकिरनि, असां शाम जो निकिरी वेंदासीं। तमामु मुस्लमाननि जो पड़ा निकिरी वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता, साहबा निकिता, ऐं साहबी पोइ हिते मदीने में हिकिड़ो बि कोन रहियो। हिन जो ठीकु आहे, हाणे साहबा निकिरी विया, शाम जो असां निकिरंदासीं। असां वटि घोड़ा, उन साहबनि वटि घोड़ा जेका मज़बूत हुया, वॾा स्पीड वारा हुआ। उन्हनि चयो त असां मिंट वञी करे पहुचंदासीं, कंहिं क़िस्म में कोई मसइलो न आहे। शाम जो जीअं थी त पोइ उन साहिबनि जो यार ठीकु आहे, हाणे शाम बि थी वई आहे, राति बि थी वई आहे, राति जो सफ़र ठीकु न आहे, सुबुह सां सवेर असां निकिरंदासीं। सुबुह सां सवेर, यानी साहबा खे रोकियो, साहबा जी सुस्ती, इरादो, नियत, साहबी जी नियत जे अंदरि कॾहिं बि तरदुद न ईंदो आहे, कॾहिं बि फेरफार न ईंदो आहे। पर साहबी इहा ॻाल्हि कई त ठीकु आहे, हिन टाइम राति थी वई आहे, पहिरियों इरादो कयो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरंदा, पोइ निकिरंदासीं, शाम जो निकिरंदासीं। शाम आई त पोइ साहिबनि इरादो कयो त ठीकु आहे, सुबुह सां सवेर निकिरंदासीं। सिर्फ़ु इहे 3 साहबा, ॿिया सभु निकिरी चुका हुया। या मदीने में ॿिया उहे फिरनि पिया जेके खुलम खुला मुनाफ़िक हुया, ज़ाहिरी तौर में मुस्लमान हुया पर जंग में न विया। यानी पोइ 80 मुनाफ़िक रहिजी विया हुया। ऐं हे 3 जलील क़दर साहबा। ऐं सुबुह जीअं जो आई त साहिबनि जो ठीकु आहे, हाणे सुबुह आहे, पोइ मंझंदि धारा निकिरंदासीं, शाम धारा निकिरंदासीं, सुभाणे निकिरंदासीं, ॿिए ॾाढे निकिरंदासीं। हता की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग तबूक में पहुची चुका। 15 ॾींहं साहिबनि खे हिते ई थी विया। हाणे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुची विया त हिननि चयो त हाणे त असां पहुची सघंदासीं न। जेकॾहिं अगरि पहुचूं जंग तबूक ते त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तह करे पोइ मोटी ईंदा। 15 ॾींहंनि जो सफ़र आहे, को हिकिड़े ॾींहं जो सफ़र त न आहे। हता की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग तबूक खे फ़तह करे ऐं मोटी आया, मदीना जे अंदरि आया। हाणे हे 3 साहबा, हे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो न पिया बीह सघनि। पोइ काब बिन मालिक चयो त मुंहिंजे दिलि में इहे शैतान हे विसविसो ॾिए पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां माज़रत कजांइ त बीमार हुयुमि, तबियत ठीकु न हुई, यानी का अहिड़ी ॻाल्हि कजांइ जेकी सच न हुजे बल्कि कूड़ हुजे। ऐं मां चयुमि त हाणे नबी जे ॾाढो कीअं मां माज़रत कयां, नबी जे ॾाढो माज़रत आहे ई मुश्किल, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़रत ईंदा बि न। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया मुनाफ़िक, हिकिड़ो मुनाफ़िक चए पियो साईं घर में कोई बि न हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी इजाज़त खे क़बूल कयो, छो त नबी खे मालूम हो त हे जेकी इजाज़त वठे थो इहा इजाज़त हिन जी दुरुस्त आहे ई न। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं मुनाफ़िक खे टारगेट न बनायो, अड़े तूं उथी करे, तूं उथी बि, तूं मुनाफ़िक आहे। हे नबी जे मिज़ाज में, अलाह जे नबी जे मिज़ाज में इहो बिल्कुलु न हुयो त कॾहिं बि कंहिं मुनाफ़िक खे बीह करे रुसो न कयूं। जंग तबूक खां मोटी आया, 80 मुनाफ़िक आया, हथ ते हथ रखे करे, साईं अस्सलामु वालेकुम, वालेकुम सलाम, साईं मुंहिंजो घरवारी बीमार हुई, मुंहिंजी अमड़ बीमार हुई, मुंहिंजे पंहिंजी तबियत ठीकु न हुई, मुंहिंजे पुट जी तबियत ठीकु न हुई, ईअं माज़रत कंदा विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा विया माज़रत, ठीकु आहे वञो कोई मसइलो न आहे। हे 3 साहबा आया, नबी खे इल्मु हो त हे त पका साथी आहिनि, हे छो रहिजी विया। या काब बिन मालिक सिधी ॻाल्हि कई। काब बिन मालिक चयो त पहिरियों मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि आई त नबी सां माना कूड़ी ॻाल्हि करे मथां पंहिंजी जान छॾायां,
पर हाणे नबी जे आॾो नबी जो तासुर अहिड़ो आहे जीअं जो मां नबी जे आॾो बीठुमि त अलाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, मुंहिंजे दिलि में जेकी बि ॻाल्हि हेर फेर आई न उहा सभु निकिरी वई ऐं मूंखे ज़रूरत न थी त नबी जे आॾो मां कीअं ग़लति ॻाल्हि कयां। साफ़ तौर ते क्लियर ॻाल्हि कयमि, यार रसूल सुस्ती असांखे रोके छॾियो, असांखे सुस्ती रोके छॾियो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब जे अंदरि ऐलान कयो त अलाह जे नबी फरमाए हिन टिनि साहिबनि खे नोट कयो, काब बिन मालिक, मरार बिन रबी, हलाल बिन उमैया। हे टे साहब आहिनि, कोई साहबी हिननि खे सलाम न ॾे, कोई साहबी हिननि खे सलाम न ॾे, कोई साहबी हिननि जे भरिसां न वेह ऐं हिननि जे घर वारनि खे वञी करे ॿुधायो त हिननि सां गॾु सुम्हनि बि न। हाणे इन साहिबनि जो त इहे असांजे लाइ इंतिहा वॾी मुश्किल थी पई, मुशक़त थी पई। असांजो नमाज़ ते अचूं पिया त भरिसां अबू बकर सिद्दीक़ खे सलाम कयूं त अबू बकर सिद्दीक़ सलाम जो जवाबु ई न ॾियनि। नबी जो हुकुम हुयो त कोई हिननि खे सलाम जो जवाबु न ॾे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सलाम जो जवाबु न ॾियनि, तमामु साहब सलाम जो जवाबु न ॾियनि। असांजे लाइ इंतिहा वॾी मुशक़त थी पई। असां मुस्लमान हुजण जे बावजूदि ईअं महसूसु कयूं पिया असांजे मथां पहाड़ टुटी पियो आहे। 50 ॾींहं इन साहिबनि सां कंहिं साहिबी कलाम न कयो ऐं जे काफ़रनि जे तरफ़ां असां ॾे मैसेज ॾियणु शुरू थी आहे, काफ़रनि ख़त मोकिलिया असां ॾे ॿाहिरि हुकूमत वारनि, त असांखे ख़बर पहुती आहे तव्हांजे नबी तव्हांखे कढियो आहे पंहिंजी जमात मां, हाणे तव्हांजे लाइ बहितर तव्हां असां वटि अचो, असां तव्हांखे इज़त ॾींदासीं, प्रोटोकॉल ॾींदासीं। हिन साहिबनि जो अल्लाहु अकबर, माना असांजी ईमान जी एतिरी कमज़ोरी थी पई त काफ़र असांजे उमेद सम्झणु लॻा ऐं पोइ न काब बिन मालिक खां बर्दाश्त न थियो, सिधो विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं चयईं अलाह जो कसम खणी मां ॻाल्हि कयां थो, कंहिं क़िस्म जो कोई असांजे नियत जे अंदरि फ़र्क़ु न आहे, सिर्फ़ु असांखे सुस्ती रोकियो आहे, ॿी का बि ॻाल्हि आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह तव्हांजे बारे में हुकुम नाज़िल जेसिताईं नथो करे तेसिताईं मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु न कंदुमि। अलाह हुकुम नाज़िल करे। ॾिसो इन टिनि साहिबनि जी अलाह ताला तौबा खे ॾिसी करे, इस्तग़फ़ार खे ॾिसी करे अलाह ताला क़ुर नाज़िल अता फरमायो। अलाह ताला फरमायो ए नबी जेके हे टे जेके तव्हांजा साथी आहिनि न, काब बिन मालिक, मरार बिन रबी ऐं हलाल बिन उमैया, इहे हक़ीक़त में इन्हनि खे पंहिंजी सुस्ती रोकियो हुयो। ए नबी हाणे मां अलाह इन्हनि खे माफ़ थो कयां, इन्हनि जी सुस्ती खे, इन्हनि जे तबूक में न हलण खे मां अलाह जो को माफ़ थो कयां। जीअं इहे क़ुर हकीम जी सूरत तौबा जे अंदरि इहे आयतूं नाज़िल अता फरमाया अलाह ताला कयूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त इहे साहबा पंहिंजे घरनि जे अंदरि हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साहिबी ॿुधायो त वञी करे हिन साहिबनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो त अलाह ताला तव्हांजी तौबा खे क़बूल कयो आहे। पोइ हिकिड़ो साहिबी दौड़ लॻाई, स्पीड में दौड़ लॻाई ऐं काब बिन मालिक पंहिंजी छित ते, घर जी छित हुई, उते बीह करे नमाज़ पढ़नि पिया। नमाज़ जीअं पढ़नि पिया परे खां ॿुधाई ए काब बिन मालिक, अरे तोखे मुबारक हुजे, अलाह ताला तुंहिंजे बारे में क़ुर नाज़िल अता फरमायो आहे ऐं तुंहिंजी तौबा खे अलाह ताला क़बूल कयो आहे। काब बिन मालिक फरमाए त अलाह जो कसम खणां थो, ज़िंदगी गुज़री आहे अहिड़ी ख़ुशी मूंखे कॾहिं महसूसु न थी जो अलाह ताला असांजे लाइ क़ुर नाज़िल कंदो। ऐं जंहिं मां फौरी तौरु जॾहिं बि ख़ुशख़बरी साहबा खे मिलंदी हुई न, साहबा फौरी तौरु सदको कंदा हुया, हे असांखे का नेमत मिले त पोइ असां जेको 100 रुपया जेब में पियो हूंदो आहे न उनखे अञा जेब जे मथां रखंदा आहियूं। अलाह ताला का नेमत ॾींदो आहे, अलाह ताला का ख़ुशी ॾींदो आहे त बंदो उन ख़ुशी ऐं नेमत ते सख़ी थिए न। उन साहिबी छा कयो, उन साहिबी ॾिठो, हेॾां होॾां ॾिठईं जेब साहिबी खे माज़र सां उन टाइम हुई या न हुई, हेॾां होॾां ॾिठईं त मुंहिंजे इर्द गिर्द में कहिड़ी शइ पई आहे, का शइ पई आहे मां तकड़ि में सदको कयां। ऐं जेको ख़ुशख़बरी ॾियणु आयो न उनखे सॾकी चए हेॾे चए छा, चए अलाह ताला तुंहिंजे बारे में क़ुर नाज़िल अता फरमायो आहे ऐं तुंहिंजे ॿिनि साथियुनि जे बारे में बि क़ुर नाज़िल अता फरमायो आहे, अलाह ताला तव्हांजी तौबा खे क़बूल कयो आहे। हिन साहिबी छा कयो, कमीज़ खे खोले करे ऐं कमीज़ लाहे करे ऐं चई त हे कमीज़ मां अलाह ताला जे रस्ते में ॾियां थो ऐं कसम खणां थो इहा कमीज़ बि ॿिए कंहिंजी आहे जेकी मूंखे ओधर ते मिलियल आहे। हे कमीज़ मां अलाह ताला जे नाले ते ॾियां थो ऐं इहा कमीज़ मूंखे ओधरी आहे जेकी मां ॿिए कंहिं खां वरिती आहे, उनखे मां पाण रक़म ॾेई छॾींदुमि ऐं ॿी जेकॾहिं अगरि मां वटि का शइ हुजे उहा मां सभु कुझु तुंहिंजे मथां क़ुर्बान कयां। हे साहब आहिनि, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरबियत कई। हे उहा साहबा जंहिंजे बारे में फौरी तौरु अलाह ताला क़ुर नाज़िल अता फरमायो। नॉर्मल नबी जा जेके शागिर्द आहिनि उहे नॉर्मल न आहिनि। नबी जंहिंखे शागिर्दी ॾिनी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उस्ताद आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके शागिर्द हुया ऐं जंहिं शागिर्दी वरिती आहे साहिबनि, अलाह जो कसम मामूली शख़्सियत न आहिनि। हिन पूरी रूए ज़मीन जे मथां
नबी खां बाद में ॿिए नंबर ते जिन जो मक़ाम आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि जो आहे। अल्लाह ताला काफ़ी मक़ाम ते अल्लाह ताला क़ुर नाज़िल अता फ़रमायो। ऐं साहबा जहिड़ो सख़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सखावत या मरकज़ आहिनि। सखावत या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरकज़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरानो जंहिंमें बीबी फ़ातिमा, इमाम हसन, इमाम हुसैन ऐं हज़रत अली साईं ऐं बाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरत, इन्हनि जहिड़ो सख़ी हिन दुनिया जे अंदरि कोई बि न आहे। सखावत या मरकज़ आहिनि ऐं अल्लाह ताला शल असांखे बि अहिड़ी सखावत नसीब अता फ़रमाए। असांजी सखावत इंतिहाई कमज़ोर आहे। असां जेकॾहिं जेब खां 100 रुपया कढंदासीं न, पोइ 100 दफ़ा उनखे सोचींदासीं यार हे नफ़ो थींदो या नुक़सानु थींदो असांजो। हे 100 रुपयो असांजो जेब मां असांजो खुटे थो, 1000 रुपयो जेब मां निकिरे थो न। यकीन कमज़ोर आहिनि, यकीन कमज़ोर आहिनि। हे साहबा सॼो बाग़ ॾियनि पिया न। हिकिड़े साहबी पूरो पंहिंजो बाग़ वक़ुफ़ु कयो। जेकॾहिं हिन बाग़ खे मां तशबीह ॾियां हिन ज़माने में जेकॾहिं अगरि बाग़ खे मां तशबीह ॾियां सेलर ते, कोई आहे मुस्लमान जेको फौरी तौरु चवे त मां सेलर अलाह जे रस्ते में ॼांदो, सेलर मां अलाह जे राह में ॼांदो, उते अटकी पवंदुसि, हेॾां चई करे उते ॿाहिरि निकिरंदो, उते अटकी पवंदुसि। हे मां कयो छा आहे? उन साहिबिन एतिरी सारी हिमत कहिड़े बेस ते कई, छाॾे खां कई? एॾो सारो बाग़ वक़ुफ़ इन बेस ते कयो त उन्हनि जो यकीन कामिल हुयो। उनजो यकीन कामिल हुयो, असांजो यकीन नाक़िस। यार सेलर त पंहिंजी जॻह ते 10,000 ॾींदो, अलाए उहो कमु थींदो अलाए किथे न थींदो, अलाए आख़िरत में इहे रक़म मिलंदी अलाए न मिलंदी। त यकीन असांजा कमज़ोर, इन करे असां सख़ी बि इंतिहाई घटि हुयूं। हे सिंध जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते मूंखे कंहिं साथी ॿुधायो त हिन असांजे सिंध हिन इलाइक़े जे अंदरि हिकिड़ी मस्जिद हुई, तमामु वॾी वसी मस्जिद हुई। पोइ पेशमाम ग़रीब बयानु त करे पियो, बयानु करे करे जॾहिं लास्ट में पहुतो, मस्जिद में पखा जेको आहे न लॻल त हुया, सभु ख़राबु हुया, सभु ख़राबु हुया। उन मस्जिद में अची करे को उन इलाइक़े जो MP या MNA वेठो हुयो जेको बयानु ॿुधे पियो। पेशमाम बि अची करे ख़ार खां हिकिड़ी ॻाल्हि कई, यार चई हिन मजमे में कोई आहे अहिड़ो वुसत वारो आहे जेको असांखे मस्जिद जा पखा वठाए ॾिए? अहिड़ो को आहे ताक़तवर? त हुन पेशमाम डायरेक्ट फोकस हिन ते कयो त हिन MP मथां ॿुधे, ॿिए कंहिंखे त हिमत न थींदी, MP MNA वेठो इहो मथां कमु करे। अब MP हथु मथे कयो, चई केतिरनि पखनि जी ज़रूरत आहे? चई कुझु पखनि जी ज़रूरत आहे। पोइ MP हथु मथे कयो, चई मां 50 पखा जेको मां तव्हांखे वठी ॾींदुमि, 50 पखा मां तव्हांखे वठी ॾींदुमि, हलो बाबा। पेशमाम खे यकीन न पियो पए, पेशमाम खे यकीन न पियो पए त हिन टाइम कोई बि अहिड़ो MP न आहे, कोई बि अहिड़ो MNA न आहे जेको मस्जिद लाइ फौरी तौरु 50 पखा ॾिए। पेशमाम खे बहरहाल यकीन न पियो पए। त पेशमाम पुछियो कि फौरी तौरु, चई साईं कॾहिं अचूं? चई सुभाणे छंछरु ते मैं बंगले ते हलिया अचिजो, सुभाणे छंछरु ते मैं बंगले ते हलिया अचिजो। हिनखे पोइ बि पेशमाम खे यकीन न पियो पए। चई ज़ालिम ग़लति ॻाल्हि थो करे। जॾहिं छंछरु थियो, पेशमाम नेठि जमायती हिकु ॿिनि खे वठी वियो, यार पखा 50 आहिनि, हुन खणण में टाइम बि लॻंदो, हलो त पखा खणी अचूं। सिधो साईं MP या MNA जे सिंध जो वाक़ियो थो वहे। हे सिंध जो कोई न कोई इलाइक़ो आहे, मां नालो हुन शहर जो नथो खणा, सिंध जो वाक़ियो आहे। सिधो पेशमाम साईं हुन MP MNA जे बंगले ते, उते चयसि बाबा कल्ह तूं इहा ॻाल्हि कई? चई हा, जेकी ॻाल्हि कई आहे त हुन ॻाल्हि ते मां बीठो आहियां। पंहिंजे वाठ खे चई यार त इहे पखा जेके 50 घुरा आहिनि इहे खणी अचु। पेशमाम खे यार हिते साहु पियो त यार वाक़ई जेकी कल्ह ॻाल्हि कई न उहा ॻाल्हि अॼु को सची थिए थी। हाणे पेशमाम चयो हाणे ॻाल्हि इहा कूड़ी न आहे, हाणे ॻाल्हि इंतिहाई पकी आहे, हवा पखा खणी अचो। उहो पखा कीअं जंहिंजो खणणु वारो त पेशमाम परे खां ॾिसी करे पेशमाम जे पेरनि खां ज़मीन निकिरी वई। ॾिठईं त इहे जेके 20 रुपये वारा पखा, इहो 50 थो खणी अचे। पेशमाम MP MNA खे चयो त साईं हे मां तोखे ॻाल्हि जो कई हुयमि न त मस्जिद में उहो छित वारा असां वटि पखा न आहिनि। चई साईं हाणे छित वारा बिजली बि न आहे, ॾिसो था बिजली बि लोड शेडिंग लॻी पई आहे। हे 20 रुपये वारो पको हिकु हिकु जमायती खे ॾियो, 50 जमायती पाण खे हणंदा, ॿिनि खे बि हवा लॻंदी। त असां सखी आहियूं इन लेवल जा, असां सखी आहियूं इन लेवल जा। त ज़्यादा असां सखावत छॾे कान था कयूं, या त यकीन न आहे त इहा रक़म इहे पैसा असांखे आख़िरत में मिलंदा, ऐं जेकॾहिं यकीन हुजे त पोइ असां सभु कुझु जेको क़ुर्बान कंदासीं। हिन ज़माने में यकीननि जी इंतिहाई कमज़ोरी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जो यकीन कामिल बनाए।
सही तव्हां बि कोई MP वारो ऐलान कंदव छा? कोई आहे जमायती? इहे सखी साईं असां वटि सिंध में घणा आहिनि। अगरि को मर्द या औरत जनाबत में हुजे त छा उन लाइ खाइणु पीअणु हराम थींदो? कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। जनाबत जी हालत आहे न, ज़ाल मुड़ुस सां जेकॾहिं सोबत थी आहे, घरवारी ज़ाल मुड़ुस पाण में सोबत कई आहे, हाणे मानी तयारु थी वई आहे, काफ़ी माण्हू हैरान यार हे मानी खाइणु हराम आहे, कंहिं हिन खे हराम कयो आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। तव्हां हथ धोई करे जीअं नमाज़ जो वज़ू कबो आहे ईअं वज़ू करे मानी खाई सघो था, हा पाणी पी सघो था, आराम करे सघो था। हा पर एतिरी डर न कबी जो तव्हां खां नमाज़ जेकी ज़ाया थी वञे, एतिरी डर न कबी। बाक़ी पोइ बि बहितर हिकिड़ो तरीक़ो तमामु उलमा बहितर लिखियो आहे त ठीकु आहे, जनाबत जी हालत में जेकॾहिं कोई बि बंदो आहे त उहो जनाबत जो तड़ लाहे करे पोइ मानी खाए, पर जेकॾहिं कोई नथो लाहे त पोइ हराम बि न आहे। काफ़ी माण्हू हिन खे हराम था सम्झनि, यार जनाबत जी हालत में मानी थो खाए, मानी इन जे लाइ हराम आहे। औरत जेकॾहिं जनाबत जी हालत में मानी खाए थी त मानी इन जे लाइ खाइणु हराम आहे। हे न आहे हराम, हे माण्हुनि जो को पंहिंजो ज़ेन आहे, माण्हुनि जो पंहिंजो ज़ेन आहे। जनाबत जी हालत में बंदो मानी बि खाई सघे थो, पाणी बि पी सघे थो, ऐं जेकॾहिं नमाज़ में ज़्यादा टाइम आहे न त उहो आराम बि करे सघे थो। त नमाज़ में हाणे मसलन थोरो 4 घंटा पिया आहिनि, घरवारी सां सोबत थी आहे त 2 घंटा मां आराम कयां, उथी करे गुसुल करे ऐं पोइ मां नमाज़ ते हली वेंदुमि, त कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। हा एतिरी डर करण जो तव्हां पूरो ॾींहुं गुसुल न कयो, उलमा इन खे इंतिहाई ग़लति लिखियो आहे। उलमा इन खे इंतिहाई ग़लति लिखियो आहे। ऐं औरतुनि जे लाइ बि सेम इहो ई हुकुम आहे त औरतूं जेतिरो जल्दी थी सघे उहो गुसुल जेको आहे पंहिंजो लाइ छॾनि ऐं पोइ जेको आहे मानी कनि। बाज़ औक़ात इहा बि ॻाल्हि हलंदी आहे त औरत जनाबत सां घर में मानी पचाए त उहा ठीकु आहे न आहे, इहा हलंदी ॻाल्हि? इहा ॻाल्हि हले थी न साईं? त औरत जनाबत जी हालत में मुड़ुस सां सोबत थी आहे त हाणे छा औरत इहा तड़ लाहिण खां बग़ैर मानी पचाए सघे थी? नथी पचाए सघे। त इहा औरत जनाबत जी हालत में जेकॾहिं मजबूरी आहे, मुड़ुस खे काॾे ट्रेवल ते वञिणो आहे, नौकिरी ते वञिणो आहे, सफ़र ते वञिणो आहे, त उहा जेकॾहिं जनाबत जी हालत में मानी पचाए करे मुड़ुस खे ॾिए थी, मुड़ुस लाइ हलाल आहे। छा आहे? हलाल आहे। बसि बहितर तरीक़ो पुछा कंदो त बसि जनाबत जो तड़ लाइ करे पोइ करे, उहो बहितर आहे। पर जेकॾहिं मुश्किल आहे, मजबूरी आहे, काॾे वञिणो आहे, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन आहे, इन खे ज़्यादा सीरियस न वठो। अगरि का खाइण वारी शइ गरम हुजे त उनखे फूक ॾेई करे खाई सघूं था या न? मसलन तौरु चांहि या मानी जो गिरह। अच्छा, इन ॻाल्हि खे जेको नोट कयो त जेको अॼुकल्ह असां चांहि खे फूक ॾेई करे पोइ पीअंदा आहियूं। चांहि गरम आहे, फूक ॾेई असां उनखे पोइ पीअंदा आहियूं। मानी जो गिरह गरम आहे, उनखे असां फूक लॻाए करे पोइ जेको खाईंदा आहियूं। इन खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। नापसंदीदा अमल आहे, इन खां बचण जी कोशिशि कयो। हराम न आहे कंहिं क़िस्म जो कोई। मता जो साईं हाणे फूक ॾेई को हराम थियो, हराम न थींदो। नापसंदीदा अमल आहे, इन खे उलमा मकरू जेको आहे चयो आहे। त चांहि उनखे कंहिं क़िस्म में कोई बि फूक न ॾियो, फूक ॾेई करे पोइ पीऊं। उनखे ईअं ठाराए रखे छॾियो, पाण ठरी वञे, पोइ उनखे तव्हां पीओ। मानी जो गिरह आहे, उनखे तव्हां खाओ था, उनखे फूक न ॾियो। इन सां इहा शइ नापसंदीदा थींदी आहे इस्लाम जे अंदरि। शरीयत ॿुधाए थी इहा नापसंदीदा अमल आहे। हराम अमल कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। हराम न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खे चयो आहे, ऐं न ई जेको उनखे साहबा चयो आहे, बल्कि इहो अमल जेको आहे उहो अमल बहितर न आहे। साईं भॻल थांव में खाइण पीअण कीअं आहे? बाज़ माण्हू चवंदा आहिनि त भॻल थांव में मानी या पाणी खाइण ऐं पीअण न खपे, उहो अमल कीअं आहे? भॻल थांव में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। उहो इन एतबार सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त उन में इंसान खे तकलीफ़ पहुची सघे थी। मसलन तौरु को कोप भॻल आहे, हिकिड़ो पासो उनजी किनारी सॼी भॻल आहे, उन में जेकॾहिं कोई बंदो चांहि पीए थो त मुमकिन आहे हिन जो मुंहुं जेको आहे उहो ज़ख़्मी थिए। इन एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भॻल जेकी बि शइ आहे, पोइ उहो तव्हांजो कोप आहे, तव्हांजी प्लेट आहे, तव्हांजी प्लेट आहे, इन खां अलावा जेके बि खाइण वारियूं शयूं आहिनि न, जंहिंजे अंदरि असां खाधो विझी करे खाऊं था, उनखां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। उहो इन बेस ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त उन मां इंसान खे तकलीफ़ पहुची सघे थी। शीशे जो गिलास आहे, उहो भॻल आहे, उन में जेकॾहिं तव्हां पाणी पीओ था, मुमकिन आहे तव्हांजो चप जेको उन में टुकिजी पए। कोप आहे, उन में तव्हां चांहि पीओ था, मुमकिन आहे उन में तव्हांजो चप जेको आहे टुकी पए। इन एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना था फरमाई। घर में ॿिया जेकॾहिं थांव पिया आहिनि बिल्कुलु ठीकु आहिनि, त इन भॻल शइ खे कढी छॾियो।
हिते इहो बि सुवाल ईंदो साईं असां इंतिहाई ग़रीब आहियूं ऐं ग़रीब माण्हू जे घर में जेकॾहिं आहे ई हिकिड़ो भॻल कोप हिकिड़ी प्लेट त उहो छा उहो पंहिंजो गुज़ारो करे एहतियात करे। बाक़ी जेकॾहिं अल्लाह ताला वुसत ऐं ताक़त ॾिनी आहे पोइ भॻल जेके बि थांव आहिनि पोइ कोप हुजनि गिलास हुजनि प्लेट हुजनि उनखे कढी करे उन जी जॻह ते दुरुस्त जेको आहे थांव आणे छॾियो। साईं कुझु माण्हू नमाज़ जे दौरान समूरी मस्जिद खे ॾिसंदा आहिनि, छा इन अमल सां नमाज़ फासिद थींदी? नमाज़ फासिद त न थींदी, बाक़ी इहो अमल जेको आहे बहितर न आहे। अलाह अकबर करे पूरी मस्जिद खे ईअं ॾिसणु, घड़ियाल खे ॾिसणु, जमायतुनि खे ॾिसणु, हे अमल जेको आहे बहितर न आहे, नापसंदीदा इहो अमल आहे। हा जेकॾहिं अहिड़ी तव्हां हरकत कयो था नमाज़ जे अंदरि ऐं अॻिलो बंदो सम्झे थो त हे नमाज़ में ई न आहे, पोइ तव्हांजी नमाज़ जेकी आहे फासिद थी वेंदी। नमाज़ जे अंदरि बंदो सुकूत इख़्तियार करे ऐं पंहिंजी नज़र खे बि जेको आहे सिर्फ़ु नमाज़ सां ई महदूदु रखे। अलाह अकबर करे बीठा आहियूं त नज़र जेकी आहे उहो सजदे जी जॻह ते हुजे ऐं बाक़ी नज़र खे हेॾे होॾे फिराइण सां नमाज़ त फासिद न थींदी। बाक़ी इहो जेको तरीक़ो आहे, जेको अमल आहे, इहो अमल इन खे शरीयत नापसंदि कयो आहे। तमामु साथी इन खां बचण जी कोशिशि कनि त नमाज़ में पंहिंजी अखियुनि खे हेॾे होॾे न फिराइनि। साईं शर्ट ऐं कमीज़ ते जेकॾहिं जानदार जी तस्वीर लॻल हुजे त उन में नमाज़ पढ़णु कीअं आहे? नमाज़ उन में पढ़णु नाजाइज़ आहे। कमीज़ आहे, उन कमीज़ में जेकॾहिं बांस छापियल आहे, वाज़े तौर ते बांस हिते छापियल आहे या कंहिं शींहं जी मुंडी आहे, अमूमन कमीज़ ते घटि हूंदी आहे। असां जेके कमीज़ूं पाईंदा आहियूं हिननि ते बंदो घटि जेको आहे छापराईंदा आहिनि या लिखाईंदा आहिनि। अमूमन इहे शर्ट ते ज़्यादा हूंदी आहे। क्रिकेट जी शर्ट आहे, उन में शींहं छापियल आहे। क्रिकेट जी शर्ट आहे, उन में घोड़ो छापियल आहे। या इन खां अलावा दुनिया जी का मुख़्तलिफ़ शर्ट आहे, उन में कुतो ॿिलो, आसान जुमिलनि में तव्हांखे ॿुधायां थो, कंहिं बि जानदार जी तस्वीर आहे, शर्ट पातल आहे, कंहिं बि जानदार जी तस्वीर आहे। जानदार उनखे चइबो आहे जंहिंखे साह हुजे, यानी 18,000 मख़लूक जेकी आहे न, उन में कुतो बि अचे थो, ॿिलो बि अचे थो, इंसान बि अचे थो, जिन जी मुंडी हुजे ऐं जिन जी अजीबो ग़रीब ॾियनि था न यार, हिकिड़ी ठहे थी मुंडी, ख़ौफ़नाक हिकिड़ी मुंडी ठहंदी आहे, उहा जेकॾहिं शर्ट ते छापियल आहे त अहिड़ी शर्ट सां नमाज़ पढ़णु नाजाइज़ आहे। नमाज़ जेकॾहिं पढ़ी आहे, हाणे सुवालु ईंदो नमाज़ पढ़ी आहे त पोइ छा कयूं? नमाज़ पढ़ी आहे त छा कयूं? नमाज़ खे मोटायो, नमाज़ खे मोटायो। जेकॾहिं वाज़े तौर ते उहा मुंडी छापियल आहे, पर जेकॾहिं को वण जी तस्वीर आहे, घर जी तस्वीर आहे, पहाड़ जी तस्वीर आहे, कंहिं बिल्डिंग जी तस्वीर आहे, कंहिं मस्जिद जो लोगो आहे, कंहिं बिल्डिंग जो लोगो आहे, त उन में कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। शर्त आहे त जानदार हुजे, जानदार जी तस्वीर आहे, वाज़े तौर ते आहे। जेकॾहिं हेठि रखूं था उतां बि ज़ाहिर थिए थी त इन शर्ट में, इन कमीज़ में जेकी नमाज़ न थींदी। अगरि पढ़ी आहे उन नमाज़ खे वापसि कयोसि। साईं इमाम मेहदी जो ज़ूर कॾहिं थींदो? अच्छा, इहा ॻाल्हि हिकिड़ी बंदो ज़हन में रखे त इमाम मेहदी जे लाइ उनजो अचणु जेको आहे यकीनी आहे। क़यामत जे क़रीब इन में ॿ हिकिड़ा उसूल आहिनि। शीयनि जो पंहिंजो मौक़ूफ़ आहे, अहले सुन्नत जो पंहिंजो मौक़ूफ़ आहे। शीयनि जो इहो अक़ीदो आहे त इमाम मेहदी हिन टाइम ज़िंदा आहिनि, पैदा थी चुका आहिनि। इमाम हसन अस्करी जा पुट आहिनि ऐं दुनिया में मौजूदु आहिनि, पर गैब में आहिनि। अचानक उन्हनि जो ज़ूर थींदो, इहो मसलक शीयनि जो आहे। असांजो इहो मसलक न आहे, असांजो इहो अक़ीदो आहे, अहले सुन्नत वल जमायत ऐं सुन्ननि जो इहो अक़ीदो आहे त इमाम मेहदी क़ुर्बे क़यामत में पैदा थींदा। पैदा थिया न आहिनि। शिया हज़रात चवंदा त पैदा थी चुका आहिनि। सुन्नी हज़रात जो इहो अक़ीदो बिल्कुलु न आहे, पैदा थींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे मुताबिक़ अल्लाह जे नबी सुनन तिरमिज़ी जे अंदरि फरमायो त इमाम मेहदी आख़िरी ज़माने में पैदा थींदो, जंहिंजो नालो मुंहिंजे नाले वांगुरु हूंदो, यानी नालो उनजो मुहम्मद हूंदो। ऐं पोइ फरमायो त उनजे पीउ जो नालो मुंहिंजे वालिद साहिब जे नाले जहिड़ो हूंदो, यानी अब्दुल्ला। ऐं पोइ फरमायो त उहो मुंहिंजी धीउ फ़ातिमा जी नसल खां हूंदो। हे असां सुन्नी हज़रात जो अक़ीदो आहे। इमाम मेहदी जो अचणु दुनिया जे अंदरि यकीनी आहे। यकीन तौर ते उहो क़ुर्बे क़यामत खां पहिरियां ज़ाहिर थींदा, पर असांजो जेको अक़ीदो आहे त पैदा थींदा। ऐं शिया हज़रात चवंदा न हिन टाइम पैदा थी चुका आहिनि, त उहो अक़ीदो उनजो पंहिंजो आहे। उहो जेकॾहिं उन्हनि जो अक़ीदो आहे बि सही न, उहो अक़ीदो उनजो पंहिंजो आहे। असां हिन अक़ीदे खां बिल्कुलु बरी आहियूं। असांजो अक़ीदो इहो आहे जेको हदीस जे मुताबिक़ त इमाम मेहदी आख़िरी ज़माने में पैदा थींदा ऐं तक़रीबन रिवायत जे अंदरि आयो त 7 साल उहे दुनिया जे अंदरि हुकूमत बि कंदा ऐं इन खां बाद में उनखे औलाद बि थींदी।
हे सुन्नी हज़रात जो अक़ीदो आहे। बाक़ी शिया ऐं सुन्नी जे अंदरि इख़्तिलाफ़ु जेको आहे न, मां ॿुधायां ज़मीन आसमान जो इख़्तिलाफ़ु आहे, कोई हिकु ॿिनि ॻाल्हियुनि जो इख़्तिलाफ़ु न आहे। असांजो शियनि सां इख़्तिलाफ़ु जेको आहे न, उहो को हिकु या ॿिनि पॉइंटनि ते बिल्कुलु न आहे, तमामु वॾो इख़्तिलाफ़ु आहे। उनखे जेकॾहिं टाइम असांखे मिले त असां उन ते तमामु वॾी तफ़सीली गुफ़्तगू करे सघूं था। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।